अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए चार जेडीओ न्यूज़ हैं यहाँ वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। मोरो मां अला रखियो अबड़ो जी मोरो में अलमदार स्काउट्स पारां अंजुमन हुसैन इमाम बारगाह जे मदद सां लॉकडाउन में बेरोज़गार थियल गरीब मज़दूर ऐं पोरियतुनि खे राशन ॾियण जो सिलसिलो जारी। उन सिलसिले में अलमदार स्काउट्स मोरो जे मेंबरनि शहज़ाद सुरयो, काशिफ सुरयो, आदिल पंवर, काज़िम बुरड़ो, अहमद अली उमरानी, आमिर सुरयो, आरफ बुरड़ो, राशिद सुरयो, अदिल पंवर, रज़ा सुरयो, मोहसन उमरानी, मल्ला अली सुरयो, फैद मेसम ऐं ॿियनि जे निगरानी में शहर जे मुख़्तलिफ़ वार्डनि इलाइक़नि में पोरियतुनि मज़दूरनि मुस्तहिक़ औरतुनि जे घरनि जे दरनि ते राशन तक़सीम कयो वियो। उन मौक़े ते अलमदार स्काउट जे मेंबरनि चयो त ग़रीब मिस्किन ऐं मुस्तहिक़ माण्हुनि जी ख़िदमत ऐं मदद करणु इबादत में शामिल आहे। असां अहिड़नि माण्हुनि जी ख़िदमत करे ख़ुशि थींदा आहियूं। हिन चयो त वबाई बीमारी कोरोना वायरस जे करे लॉकडाउन सबबि ग़रीब पोरियत मज़दूरनि जा रोज़गार बंदि थी विया आहिनि। हू घरनि में मुश्किलात वारी ज़िंदगी गुज़ारिया आहिनि। अहिड़े ॾुखे वक़्त में मुख़ीर सरंदीअ वारा माण्हू दिलि खोले ग़रीब मिस्किन बेरोज़गार पोरियतनि जी मदद कनि। हिननि चयो त असां उन्हनि ग़रीबनि सां बिल्कुलु गॾु आहियूं। चार जेडीओ न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो चार जेडीओ न्यूज़।